नाज़रीन, मीरो ख़ान तालके मां हेल ताईं बोर्ड जो पानी मुकम्मल तौर ते नेकाल न थी सघियो आहे। तारीख़ी शहर मुबारक कलहोड़ो पानी जे घेरे हेठि आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सफ़दर अली तुनियो। मीरो ख़ान तालके मां हिन वक़्त ताईं बोर्ड जो पानी मुकम्मल तौर निकाल न थी सघियो। यूनियन काउंसिल नओं ठाहियो वधो जे अहम ऐं तारीख़ी शहर मुबारक कलोड़ जे चौधारी हिन वक़्त भी 4 खां 5 फुटनि ताईं पानी बीठल हुजण करे पोखियल सारियालो फसल मुकम्मल तौर तबाह थियण सां गॾु शहर जा 90% घर टही पट थी विया। मुबारक कलोड़ में बोर सबबि फाथल माण्हू खाद खुराक ख़त्म थी वञण खां पोइ फाका कशी कटण ते मजबूर। सरकारी टेंट ऐं इमदादी सामान मिलण जे ओसियड़ में खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा हिते रोज़ चवंदा अॼु राशन अचे थो, सुभाणे राशन अचे थो, ॿार बचा इंतज़ार में विहारे न राशन थो अचे, न ख़ीमा था अचनि, कुझु बि कान्हे को हिते। बचड़ा ॿार वीचारा बुख ते ॾिसो पाण था। चौधारी ॻोठ जे पाणी 5 खां 6 फुट पाणी बीठो आहे। कंहिं क़िस्म जी फंड दंड कोन्हे को। जेके जॻहूं दॻूं किरियूं वीचारा हिन महिल सफ़ा बेरोज़गारी हो तंग लॻा पिया। न को राशन मिलिया, न को ख़ीमो मिलियो आहे। माण्हू तव्हां पाण लाइ ॾिसो था मस्जिद में रोडनि ते जेके बि दरपद लॻा पिया आहिनि, माल ढगा रोज़ी रिज़्क़ जेको ॾिसो था सॼो ख़तमु थी वियो आहे। महिरबानी करे जेका जेको मदद पुॼे ख़ुदा करणु वसारे मलदारनि खे अपील था कयूं त असांजी वधि में वधि मालिकी कनि त असां उनजा वधि में वधि शुक्रगुज़ार रहंदासीं। असां सां वॾो ज़ुल्म आहे, पोखा फला जायूं हर शइ किरी पिया। कोई बि अॼु ताईं माण्हू न आयो आहे जांच करणु छा थियो आहे। असांजी बि पाण खाई आहे, असांखे कुझु बि न ॾिनो, का शइ न। वॾा माण्हू खाई आहे वाह, बसि उस ते वेठा आहियूं। अलाह जी महिरबानी सां उस ते वेही था रहूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं लॻापियल अमलदारनि समेत सरहदी वारनि खे घुर्जे त बोर सबबि मुबारक कलोड़ में फाथल माण्हुनि जी बिना देर वार करे खेनि राशन टेन खां सवाइ समूरी इमदादी सहूलियतूं ॾेई खेनि फाका कशी कटण खां बचायो वञे। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर अली तुनियो, आवाज़ न्यूज़, मीरो ख़ान।